जिन जो चवण आहे त पिरी प्यारो जॾहिं कावड़जी वञे त उहो वापसि ईंदो आहे। सन सभ खां पहिरियों त गुस्से जी हालात में जेकॾहिं वियो आहे न तव्हां खां गुस्से में, त उहो शख़्स तव्हां ॾे ज़रूरु वापसि ईंदो। ऐं जेको खिल मुस्कुराहट में नरम लहजे सां तव्हां खां विछड़ी वियो त उहो न ईंदो आहे मोटी। आज़माए ॾिस, आज़माए ॾिस। जेको इंसान को दोस्ती में हुजे, या पंहिंजनि रिश्तनि में हुजे, या केर बि हुजे, जेको गुस्से जी हालात में तव्हां खां कावड़जी हलियो वञे उहो वापसि ईंदो। पर जेको खिलंदे खिलंदे हलियो वञेव न, मन जंहिंखे तव्हां धिकारियो अॻिलो खिले, उहो शख़्स ॾाढी मुश्किल सां ईंदो आहे। उहो छो त हमेशह जे लाइ अलविदाई करे वेंदो आहे। बाय बाय। यादि रखो, अहिड़नि पिरी प्यारनि खे धिकारियो न, इहे ॾाढा ॾुखिया मिलंदव। हलिया वेंदव पर तव्हां अज़ियत ऐं पछताव में हूंदो, पर उहे शख़्स वापसि न ईंदा। अगरि उहो गुस्से जी हालात में अगरि वञे न त उहो वापसि ज़रूरु ईंदो। गारंटी सां थो चवां मुंहिंजा सोना, उहो वापसि ज़रूरु ईंदो। जॾहिं प्यार जी हालात में वियो आहे, खिलंदे खिलंदे वियो आहे, त यादि रखजांइ, इंतज़ारु न कजांइसि, दुआऊं ॾेई छॾिजांइसि। छो उहो इंसान हमेशह जे लाइ हलियो वियो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।